खबर शामिल कनासी खैरपुर वेचो मामूली गाता बासर वडेरे पहाड़ी हणी ट्रेन मासूम बाण के मरणी करे गोट गलोचनो में बासर वडेरे वकाचनो मामूली गाता पहाड़ी हणी ट्रेन मासूम बाण के मरणी करे जख्मी कयल निगरन जे बासन जो चवणायत बासर वडेरे पहाड़ी हणी आलिया जुल्फकार चनो ऐं चुने चनो के रतु रत करे बारड़ा गणिती जोगी हालत में सिविल अस्पताल मुंतकिल किया पिया वासन मुतालबो कंदे चयो वियो आहे त वाक़े में मुलविस वापदारन के गिरफ्तार करे केस दाख़िल कयो वञे। खैबर वेचो कोली बिरादरी के छगरन के ओचितो बाहि लगी वही गोट फकीर वली मोहम्मद नो फोटो में कोली ऐं भील बिरादरी के छगरन के बाहि विकोड़ी वही मुतासरन जो चवणाए त बाहि लॻण सबब घरन में पियल अलॻि अलॻि सड़ी रखी वियो आहे। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुची सघियो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ते बाहि विसाइण में रुधा आहिनि। नवाब शाह जी पीपल्स मेडिकल अस्पताल में मरीजन पारा स्टाफ नर्स ते तशद्दुद कयो वियो आहे। पीपल्स मेडिकल अस्पताल में मरीजन स्टाफ नर्स ते तशद्दुद कयो वियो आहे। स्टाफ नर्स ते तशद्दुद करण खिलाफ नर्सन पारा एमएस ऑफिस ॿाहिरां एहतजाज कयो वियो। नर्सन जो चवणु आहे त बेगुनाह मरीजन नर्स ते सख़्त तशद्दुद कयो वियो आहे। जवाबदारनि खिलाफ कार्रवाई कई वञे। कंडियारू वेचो तेज रफ्तार ट्रॉलर कल्टी थियण सबब ड्राइवर फौत थी वियो। क़ौमी शहर तेज रफ्तार सबब ट्रॉलर ड्राइवर से कंट्रोल मां निकिरी कल्टी थी वियो। हादसे में साहिवाल वासी ड्राइवर 45 वरी जो मोहम्मद सलीम थड़े ते फौत थी वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फौती जो लाश खणाए अस्पताल मुंतकिल करे छॾियो। दोदापुर वेचो गोठ ते पुलिस चढ़ाई करे घरन के वायरी छड़ी जे दौरान औरत सड़ी फौत थी वई। गोठ मोहम्मद नवाज सखराणी ते चढ़ाई दौरान पुलिस पारां घरन के वायरण सबब औरत लाल बीबी सड़ी फौत थी वई। बाहि लॻण सबब 3 फौरियतन जा घर बि सड़ी रख थी विया। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बिना जवाब चढ़ाई दौरान घरन के वाही ॾिनियूं आहिनि जे सबब घरन में पियल सॼो सामान सड़ी वियो आहे। उन्हनि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त ॻोठ ते चढ़ाई कंदड़ पुलिस एहलकारनि खिलाफ कार्रवाई करे नुक़सान जो अज़ालो कयो वञे। सांगड़ वेचो पुलिस कार्रवाई करे मंशियात विकिरो कंदड़ जवाबदारन की गिरफ्तार करे वरितो आहे। कार्रवाई दौरान मंशियात विकिरो कंदड़ जवाबदारन शरीफ कोपांग ऐं शाहनवाज कोपांग खे गिरफ्तार कयो वियो। पुलिस चवणु आहे त गिरफ्तार जवाबदारन जे कब्ज़े मां 5 किलो चरस ऐं हथियार हथ कया विया आहिनि। पुलिस मुआजिब जवाबदारन खे गिरफ्तार करे संदन खिलाफ केस दाख़िल कयो वियो आहे। लालू राइक में जवाबदार पुलिस हिरासत में फरार थी वियो। एहलकारन में थड़थड़ो मची वियो। गोट मुराद अली मुकेरी वासी रोशन मुकेरी पुलिस हिरासत में भॼी वियो। जवाबदार जे फरार थियण बाद पुलिस संदसि जी गिरफ्तारी लाइ कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं। खैरपुर सिविल अस्पताल में डॉक्टरन पारां फौत ॼणल औरत ॿिए ॾींहुं मुबैना गफ़लत सबब फौत थी वई। डॉक्टरन पारां फौत ॼणल विस्मात नगमा चौकी ॿिए ॾींहुं ते डॉक्टर जी मुबैना गफ़लत सबब फौत थी वई। वारसन जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं डॉक्टरन पारां औरत फौत करार ॾिनी वई हुई जंहिं बाद औरत होश में अची वई हुई। यादि रहे त फौती औरत 4 ॾींहं अॻु क़ौमी शहर वटि रिक्शा ऐं मोटरसाइकिल जे टक्कर में ज़ख़्मी थी पई हुई। फौती औरत जे वारसन मुतालबो कंदे चयो आहे त सिविल अस्पताल में गफ़लत कंदड़ डॉक्टर्स खिलाफ कार्रवाई कई वञे। खैरपुर में गैस्ट्रो जो मर्ज़ तेज़ी सां पकड़जण लॻो। 24 कलाकनि अंदरि 31 वारड़ा गैस्ट्रो में मुब्तला थी विया। खैरपुर ऐं वेझड़े इलाइक़नि में वधीक 36 वारड़ा गैस्ट्रो में मुब्तला थी विया। अस्पताल दाख़िल कयल वारड़नि में बिस्मा ज़करिया मोहम्मद उस्मान सनम रुखसाना अब्बास अस्मा समीना सुमैया मोहम्मद उमर मरियम ऐं ॿिया शामिल आहिनि। डॉक्टर्स जो चवणु आहे त गर्मी ऐं हानिकार पाणी वापराइण सबब गैस्ट्रो जो मर्ज़ तेज़ी सां पकड़जण लॻो आहे। डॉक्टर्स मौजिब अस्पताल में दाख़िल वारनि जो बेहतर इलाज कयो पियो वञे ऐं खेनि मुफ़्त दवाऊं फ़राहम कई पियूं वञनि।
मीरो खान ए वेझण वारे इलाइक़नि में डायरिया तेज़ी सां फैलजण लगी आहे। डायरिया सबब पीरसन फौत ऐं 7 गर्भवती डायरिया में मुब्तला थी विया। अबड़ापाड़ी वासी 65 वरीह जो गासी अबड़ो डायरिया जी सट नसंदे फौत थी वियो। संदसि 7 गर्भवती बि डायरिया में मुब्तला थी विया। डायरिया में मुब्तला थियल ॿारनि में बाबर, रिफ़ाक़त, अदनान, अफ़साना, अजीबा ऐं शमीम चांडू शामिल आहिनि। कराची जी जेल चौरंगी में डिपार्टमेंटल स्टोर के लगल बाइक के 45 कलाक गुज़री विया। कूलिंग वारो अमल जारी आहे। फायर ब्रिगेड इख्तियारनि जो चवणाइट बाइक ते गुज़िरियल ॾींहुं ज़ाब्तो आंदो पियो हो। कूलिंग वारो अमल जारी आहे। फायर ब्रिगेड मौसिफ़ कूलिंग वारे अमल दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते बार बार शोला भड़की पवनि था। कूलिंग वारे अमल में वधीक केतिरा ई कलाक लॻी सघनि था। 18 खां वधीक फायर टेंडर कूलिंग वारे अमल में हिस्सो वठी रहिया आहिनि। कौमी अवामी तहरीक के सरबराह एयास लतीफ़ अली जो चयो आहे त पेट्रोल जी क़ीमतनि में वाधे शदीद महांगाई ख़िलाफ़ सिंध जा माण्हू ॿाहिरि निकिरी भरपूर एहतजाज कनि। एयास लतीफ़ अली जो चयो आहे त लोड शेडिंग ऐं पाणी जी खोट ख़िलाफ़ आम माण्हू पुरमन धरना हणनि। जारी कयल बयान में एयास लतीफ़ अली जो चयो आहे त IMF जो पॉलिसियूं आवाम दुश्मन आहिनि। मुल्क खे आलमी मालियाती इदारनि वटि गिरवी रखी कॾहिं बि तरक़ी नथी करे सघिजे। हुन वधीक चयो त पेट्रोलियम जूं क़ीमतूं वधण सबबि पाकिस्तान जो 22 करोड़ आवाम बुख ऐं बदहाली जो शिकार थी वेंदा। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल महांगो करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। कंबर, थरड़ी मोहम्मद, खैरपुर, लाड़काणो, खानपुर महर, बाडरी, नवाजतोई, शिकारपुर, रते देरे, जमाल शाह ऐं चोही समेत ॿियनि शहरनि में पेट्रोल महांगो करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा ऐं रैलियूं कढियूं वयूं आहिनि। कंबर में वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल महांगो करण ख़िलाफ़ सियासी समाजी अॻवाननि पारां एहतजाज कयो वियो। इक़्तिदार अली मक्सी ऐं अली मोहम्मद खोसो जी अॻवानी में पेट्रोल महांगो करण ख़िलाफ़ कंबर शिदात कोट रोड वटि एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत 60 रुपया पेट्रोल महांगो करे आवाम खे ख़ुदकुशी करण ते मजबूर कयो आहे। बाडरी में पेट्रोल महांगो करण ख़िलाफ़ रिक्शा ड्राइवरनि पारां मेन रोड ब्लॉक करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त वफ़ाक़ी सरकार हिक ई हफ़्ते में 2 भेरा पेट्रोल महांगो करे जीअण ॾुखियो करे छॾियो आहे। खानपुर महर में पेट्रोल जी क़ीमतनि में वाध ऐं महांगाई ख़िलाफ़ शहरियुनि, सियासी समाजी अॻवाननि ऐं सिविल सोसाइटी पारां एहतजाज कयो वियो। नसरुल्ला गफूर, दोदो महर, मेहताब ईरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब वारो एहतजाज कयो वियो। लाड़काणी में बि पेट्रोल जे अघनि में वाध ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। वतन दोस्त मज़दूर फेडरेशन जी सॾ ते महांगाई, बिजली जी लोड शेडिंग, पाणी खोट, पेट्रोल जी क़ीमतनि में वाध ख़िलाफ़ रैली कढी वई। नवाजतोई में पेट्रोल जी क़ीमतनि में वाध ऐं गाठी तोड़ महांगाई ख़िलाफ़ सियासी समाजी अॻवान पारां रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पेट्रोल जी क़ीमतनि वाध ख़िलाफ़ शहरियुनि मोटरसाइकिल जो अलामती जनाज़ो कढी एहतजाज रिकॉर्ड करायो। रतो देरो में वफ़ाक़ी हुकूमत पारां हिक हफ़्ते में 2 भेरा पेट्रोल जे अघनि में वाध करण ख़िलाफ़ लोडर, चिंची रिक्शा ड्राइवरनि पारां मेन बाईपास वटि धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो। शिकारपुर में बि शहरियुनि पारां पेट्रोल जे अघनि में वाध ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त पेट्रोल जे वधायल क़ीमतनि में घटिताई कई वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। पेट्रोल जा अघ वधण बाद ट्रांसपोर्टनि बि भाड़ा वधाए छॾिया। 50 सैकड़ो गाॾियूं बिहारे अमले के घर भेड़ो करण जो ऐलान कयो वियो आहे। ऑल पाकिस्तान पब्लिक ट्रांसपोर्ट ओनर्स फेडरेशन किरायनि में 20 सैकड़ो वाध जो फ़ैसिलो करे छॾियो। फेडरेशन जे तर्जुमान जो चवणु आहे त हू डीज़ल जी क़ीमत वधाइण ते 50 सैकड़ो ट्रांसपोर्ट एहतजाज तौर बंदि रखंदा ऐं अमले खे फ़ारिग़ कयो वेंदो। तर्जुमान मूजिबि ट्रांसपोर्टनि लाइ गाॾियूं हलाइण नामुमकिन थी वियो आहे। ट्रांसपोर्ट फेडरेशन जे तर्जुमान जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत पारां पहिरियों भेरो पेट्रोल ऐं डीज़ल जूं क़ीमतूं 10 ॾींहनि में 60 रुपया वाध करण मुल्क जे आवाम सां ज़ुल्म कयो वियो आहे। ट्रांसपोर्ट फेडरेशन मूजिबि वफ़ाक़ पारां जेकॾहिं पेट्रोल डीज़ल जी क़ीमतनि में बार बार इज़ाफ़ो थींदो रहियो त मजमूई तौर ते मुल्क में 50 सैकड़ो गाॾियूं बंदि करे ट्रांसपोर्ट अमले खे फ़ारिग़ कयो वेंदो। अहिड़ी सूरत हाल में मुल्क अंदरि ट्रांसपोर्टनि लाइ गाॾियूं हलाइण मुश्किल आहे।